سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, रबीउल अव्वल जो महीनों सरदार के आमद जो महीनों ईमान वारन जे लाए सब खां वॾी खुशी मुस्तफा करीम जे अचण जी खुशी, जेकी हबीबन जे अचण ते खुशियूं मल्हाईंदा आहिनि। अल्लाह उन्हनि जी दामन खुशियुनि सां भरे छॾे। हासिद, मुआनिद, एतराज़न में रहिजी वेंदा। इश्क वारा वञी मदीने वारे जो दर वसा। अगर को दलील घुरे, असांजे उलमा दलीलन जा अंबार नहीं छॾिया आहिनि, पर इश्क वारा पंहिंजे यार जे अचण जो दलील न घुरंदा आहिनि। इहा मुहबत जी ॻाल्हि आहे। जे नबी जे आमद ते असां जश्न मल्हायूं, खुशी मल्हायूं। मुस्तफा करीम जे अचण ते असां मजलिसूं सजायूं, हुज़ूर जे आमद जो नातूं पढ़ूं, गीत गज़ल पढ़ूं। इहा का बिदअत न आहे। खुद खुदा जो कुरान मुस्तफा जे आमद जा ऐलान थो करे। मदीने वाले साईं जे कचहरी में हुज़ूर जे साम्हूं सहाबन किरामन मदीने वाले मीर जे अचण जो नातूं पढ़ियूं, हुज़ूर जन ॿुधियूं, उन्हनि खे दुआऊं ॾिनियूं। अगर मीलाद ममनू हुजे, हाँ, अगर मीलाद को बिदअत या नाजायज अमल हुजे, हाँ, तो अल्लाह जे रसूल जे हुजूरी में सहाबी मदीने वाले जे शान जो नातूं ऐं मीलाद जा गज़ल न ॻाइनि। पर जे उन्हनि गज़ल पढ़िया ऐं मदीने वारे साईं ॿुधा त खुद इहा मदीने वारे मीर जी सुन्नत तकरीरी। छो त अल्लाह जे नबीअ जे साम्हूं को ग़लत कमु थिए त नबी ज़रूर उनखे रोके। शरीयत जो कानून आहे। मुस्तफा करीम जे अॻियां अगर को ग़लत कमु करे त अल्लाह जो रसूल उनखे ज़रूर मना कंदो त ही कमु सही न आहे, ही नाजाइज़ आहे। पर जेकॾहिं हुज़ूर जे साम्हूं को कमु थिए, हुज़ूर ॾिसनि, उनखे ख़ामोश रहनि या उनखे दुआ ॾियनि या उनजी तहसीन कनि, त ख़ुदि इहा मदीने वारे साईं जी सुन्नत। मीलाद पाक हुज़ूर जे असहाबन मल्हायो।
हदीस ॿुधायां हिकिड़े ॾींहुं हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा करीम जो सौगी सुभान अल्लाह मुझे निड़ी वेठला ताजे निड़ी वेठा खुशी जो इज़हार कयो न अल्लाह ताला सदाई खुशी हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पंहिंजे घर में पंहिंजे बच्चन के पंहिंजे ओड़े पाड़े के गॾु करे ऐं मदीने वारे साईं जे मीलाद जा मोजज़ा पियो ॿुधाए हुज़ूर जो अचण बेमिसाल ते जलवा नुमाई थियण बेनज़ीर बेमिसाल उहे मेराज जा मोजज़ा मेराज जा वाक़िया हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास ॿुधाए पियो ऐं जेके ॿुधनि पिया फयस्तबशिरून उहे ख़ुशी सुभान अल्लाह मालूम थियो त मेराज बयान करणु असाब जी सुन्नत आहे ॿुधी ख़ुशि थियण इहा असाब जी सुन्नत वयहमिदून अल्लाह अल्लाह ताला जा शुक्र पिया अदा कनि त मदीने वारे मीर जहिड़ी ज़ात असां मालिक तुंहिंजा शुक्राना जो मोहम्मद मिठड़ो असां शुक्राना पिया अदा कनि ऐं ख़ुशियुनि जो इज़हार पिया कनि बस इहा महफ़िल हली पे त मदीने वारो साईं महफिल में सोना हबीब कहला उन्हें महफिल में सोना हबीब अच्छी बेटी चाहो मदीने वाला साईं जिते मीलाद थींदो आहे उते मदीने वारो ईंदो सुभान अल्लाह वो साहब की महफिल हुई सूरज जिस्मानी तरह आया अजो करमाबाद में जे महफिल आ न मदीने वारो साईं रूहानी तरह करे जिनमल या महफिल उरूज ते हुई मोजज़ा बयान थी रहा हुया साहबी खुशियों का इज़हार करे रहा हुया ऐं मदीने वारो मीर पाण हुज़ूर तेरी पाण पहुची वई हाणे जेॾीमहिल हुज़ूर आया ॾिठऊं ॿुधऊं इन मजलिस खे त ख़बर अथव मदीने वारे छा फरमायो मुलो त जो बिदत नाजायज़ मीलाद साहब कोन मल्हायो अच त क़ुरान मुंहं ते घुमा ही छा हुज़ूर जी साम्हूं साहब मीलाद बयान कयो मदीने वारे ॿुधो ऐं पोइ हबीबन करीमन फरमायो ए मुंहिंजे मीलाद जो ख़ुशियूं मनाइण वारो हलत लकुम शफ़ाअती तव्हांजे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हलाल थी वई मुंहिंजी शफ़ाअत तव्हांजे लाइ मीलाद मल्हाइण वारनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी वॾी वाधाई आहे उन्हनि खे मदीने वारे मीर जी शफ़ाअत मिलंदी शफ़ाअत अरबी जो लफ़्ज़ आहे सिंधी में तर्जुमो थींदो सिफारिश जी मिसाल तव्हांजो कम हुजे वज़ीर आला मिसाल सां ॻाल्हि खे सम्झाइण वज़ीर आला में तव्हांजो कम हुजे ऐं तव्हांजे ॿारनि जो सरदार तव्हांजी सिफारिश करे कम थींदो न थींदो
सरदार साहब 17 दिन जो चङो मुर्सा वो जे तव्हांजी सिफारिश करे अॻियों या सिफारिश हलंदी या न हलंदी वञबी या न वञबी अल्लाह बादशाह जो बादशाह हुआ मुस्तफा करीम मुने जो महबूब हुआ क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला रब खे अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला ए मुंहिंजा करीम रब हे थे करमाबाद में अचण वारा हे थे मुंहिंजो मीलाद मल्हाइण वारा मुंहिंजा मौला हिन जी सिफारिश मोहम्मद थो कयां हिन जी भारत थो कयां महबूब भारत करे महबूब सिफारिश करे या कबूल पवंदी या न पवंदी या अॻमंदी या न अॻमंदी वो जेके बेअदब हिन उन्हनि खे इहा शफ़ाअत मिलणी न आहे तॾहिं बि इलाज न कंदा इहा सिफारिश तो आशिक़ रसूल जे हिस्से में सल्लल्लाहु अलैहि रसूल सुभान अल्लाह जंहिंजो सिफारिशी मिठो मोहम्मद हुजे ऐं सिफारिश जेॾी वॾी हूंदी आहे त मराआत ऐं नेमतियूं बि ओॾियूं वॾियूं मिलंदियूं वॾो सिफारिश थींदो त करम बि वॾो थींदो खुदा दे खुदाई में खुदा जी पूरी कायनात में मोहम्मद करीम जहिड़ो ॿियो को वॾो आहे ऐं उहो वॾो अल्लाह जे दर ते जे तुंहिंजी सिफारिश करे यकीनन बेड़ा पार थींदा चओ सल्लल्लाहु अलैहि अची वियो रंगेड़ो रची वियो रंगेड़ो रची वियो वो अची वियो रंगेड़ो रची वियो रंगेड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा जो बेड़ा सभिनी मोमिन सब मिलाद मल्हायो मोमिन सब मिलाद मल्हायो गरजी नबीअ जूं नातूं ॻायो गरजी नबीअ जूं हो आयो अखियुनि जो ठार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा अची वियो रंगड़ो रची वियो अची वियो हो आयो नबी सरदार अल्लाह कंदो ताजुलोला की सिर से सजाए ताजुलोला की सिर से सजाए खत्म नबूवत चादर पाए आयो नबी नंगदार अल्लाह कंदो
गरजी जो अचीरो 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 रंगीलो रचीलो अचीरो अचीरो रंगीलो रचीलो बेड़ा सफल जा पार अल्लाह का दो सोना नबी सरदार अल्लाह वाले माहो मोचारो रबीउल अव्वल माहो मोचारो बारी वारो वारो भलारो बारी बारो मारो बलारो ओ सुनो आसू मरवारो अल्लाह का दो मेरा सफल जा पार अल्लाह का दो मेरा सफल जा पार अचीरो 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 रंगीलो रचीरो कंदो ओ बेड़ा आयो नबी सरदार अल्लाह का दो मेरा सफल जा पार अल्लाह का दो मेरा सफल जा पार सुभान अल्लाह अज जेका तवानात था पढ़ो या भी सोने नबी दे साहब की सुन्नत हिकड़े ॾींहुं मुझे कुर्बदार करीम जी महफिल लगी पई नबी सोने जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब हथ जोड़े अर्ज तो करे या रसूल अल्लाह मोकल ॾियो त मुंहिंजे मीलाद जी नात पढ़ा मीलाद जी नात पढ़ा मोकल खपे इजाजत घुर्जे अवां जे अॻियां अवां जे हुज़ूर में मां अवां जे मीलाद जी नात सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो चाचा मुझी नात पढ़ तुझी सूरत कदे न बदलबी जेको मुझी नात पढ़ंदो आ उनजी शक्ल बदलबी आ हज़रत अब्बास नात मिलाद जी पढ़ी मदीने वाले मीर ॿुधी जो असां भी इहा सुन्नत अदा कयूं असांजो ईमान आ असांजो आवाज़ रोज़े सुनो ॿुधे अची वियो रंगीलो अची वियो वो आयो नबी सरदार अल्लाह कंदो नाड़ो वठलो ई खुतनो थियलो सिंधियूं सुरमा तेल मखलो सिंधियूं ओ वासत से सिंगार अल्लाह कंदो पार अल्लाह का दो मेरा सफल जा पार अचीवियो रंगीलो रचीलो अचीरो अचीरो रंगीलो रचीलो आयो सोना नबी सरदार अल्लाह का दो मेरा सफल जा पार अल्लाह का दो मेरा सफल जा पार है उम्मत जा जा वक्त खलारा उम्मत जा वक्त बलारा नबी जा मीह मनारा नबी जा मीह मनारा ओला दो सब जी सारा अल्लाह का दो मेरा सफल जा पार अल्लाह का दो मेरा सफल जा पार अचीवियो रंगीलो रचीलो सुभान अल्लाह अचीवियो रंगीलो रचीलो
जियो रंगे रचीलो आयो नबी सरदार अल्लाह का दो बेड़ा सब लगा पार अल्लाह का दो बेड़ा सब लगा पार हाणे इहा जेका सबात पढ़ी असां जेको नज़म पढ़ियो खुदा जाने कुरान में भी ईअं ई अल्लाह मुस्तफा जे आमद जा ज़िक्र ॿुधो अल्लाह जो पाक कलाम आहे या अय्युहन नबी ए गैब जे ख़बरन ॿुधाइण वारा इन्ना अरसलनाक बेशक असां तोखे मोकिलियो आहे शाहिदा गवाही ॾींदड़ बणाए महबूब बणाए तोखे मोकिलियो आहे मुबशिर ऐं असां तोखे ख़ुशख़बरियूं ॾींदड़ बणाए मोकिलियो आहे जेके फर्मा बरदार आहिनि नमाज़ूं पढ़ण वारा ज़िक्र करण वारा तहज्जुद पढ़ण वारा मीलाद मल्हाइण वारा इन्हनि खे तूं ख़ुशख़बरियूं ॾींदड़ नज़ीरा असां तोखे टे ॾियारींदड़ बणाए मोकिलियो आहे जेके टे फरमान आहिनि हुकुम भञण वारा गुनाह करण वारा बुराइयूं बेफ़रमानियूं करण वारा उन्हनि खां तूं टे ॾियारण वारो वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही अल्लाह जे हुक्म सां तूं अल्लाह जे सॾण वारो मुझे बानन के जेके हटी विया भटकी विया रस्ते खां परे पइजी विया उन्हनि खे मुंहिंजे वाट में सॾण वारो तूं जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब इलल्लाहि बिइज़्निही वसिराजम मुनीरा अल्लाह जे हुक्म सां तूं अल्लाह जे सॾण वारो बणाए मोकिलियो आहे मुंहिंजा हबीब तोखे चमकंदड़ सिज बणाए मोकिलियो आहे ही जान ऊंदा हुयो हिन जान खे रोशनी जी ज़रूरत हुई ओ मुंहिंजा सोना हबीब हिन पूरे ऊंदाए निज़ाम खे रोशन करण जे लाइ तोखे सुभान अल्लाह सुभान अल्लाह रात ऊंदाई हूंदी आहे बाट अंधेरो हूंदो आहे हथ हथ खे न ॾिसंदो आहे रस्ते जी ख़बर न पवंदी आहे पर जो सिज उभरे त जग रोशन खुदा जाने हीअ दुनिया गुमराही में कुफ्र में शिरक में बेहयाई में ऊंदाई में भटकी रही हुई मुझे मुस्तफा चमकंदड़ सिज इहो ई मीलाद आहे जेको असां शेर में पढ़ूं था क़ुरान पंज आयतुनि में बयान करे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझे दोस्तों हजरत इरबाद बिन सारिया रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत है हिकिड़े ॾींहुं सोना हबीब मजलिस में वेठा हुआ साहब की कचहरी लगी हुई कचहरी वारा शान वारा त कचहरी जो मोर मदीने वारो साईं पे सुभान अल्लाह
अल्लाह शर्किया कचहरी असांखे नसीब कर। सोने हबीब फरमायो बुधो बुधो इन्नी अब्दुल्लाह व खातमुन नबिय्यीन मां अल्लाह जो मानो आया ऐं सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो नबी मुखां बाद में ॿियो को नबी अचण वारो नाहे। सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो रसूल बेशक सुभान अल्लाह व अभी मुंजदिरुन फी दीनिही मुंहिंजो बाबू आदम अञा मिट्टीअ में ॻोयो पियो कपड़े में उनजो वजूद छोड़ियो पियो मां उन वक़्त बि नबी सुभान अल्लाह ना आदम जो वजूद ठहियो न हो आदम में साह पियो न हुयो पर मदीने वारे फरमायो उन वक़्त अल्लाह जो नबी बेशक वसअख़बिरुकुम अन ज़ालिका अन तअबतु अबी इब्राहीम मां मोहम्मद करीम पंहिंजे बाबे इब्राहीम जी दुआ आया जॾहिं इब्राहीम कापो ठाहियो बैतुल्लाह खे छोड़ियो दुआ जा हथ खणी बोला कापो मूं ठाहियो आहे हिनखे आबाद करण वारो मोहम्मद बेशक सुभान अल्लाह साईं फरमाइनि था मां बाबे इब्राहीम जी दुआ पढ़ी बेशक व बिशारत ईसा मां मोहम्मद ईसा जी खुशखबरी आया पंहिंजी कौम खे ईसा खुशखबरी ॾिनी त मुखां बाद में रसूल अचण वारो बेशक सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। साईं फरमाइनि पंहिंजे कौम खे खुशखबरी ॾिनी ए इंसानो अन करीब मुखां पोइ सरदारनि जो सरदार मोहम्मद अचण वारो साईं फरमाइनि था इब्राहीम जी दुआ माया ईसा जी खुशखबरी माया बेशक सुभान अल्लाह रुया उम्मी आमिनत अल्लती रअत व कज़ालिक उम्मातुन नबिय्यीन यरईन जीअं नबियनि जो मायरूं सोना सोना ख़्वाब ॾिसंदियूं आहिनि मुंहिंजी अमड़ आमिना मुंहिंजे ॼमण खां अॻु में ख़्वाब सुभान अल्लाह छा कयां ख़्वाब ॾिठो कहिड़ो ख़्वाब ॾिठो जो ॾिठई त अम्मा आमिना जे वजूद मां हिकिड़ो नूर निकितो जेको पूरी रूए ज़मीन ते पखिड़िजी वियो आसमान रोशन थी विया ज़मीनूं रोशन थी वियूं उहो नूर मां मोहम्मद बणिजी आयुसि 12 रबीउल अव्वल ते सूमर जे ॾींहुं फजर जे वक़्त में मुंहिंजी अमड़ वटि उहो मां नूर चिमकिस जो सॼो जहान रोशन सुभान अल्लाह इहो ई इलाज आहे जेको क़ुरान बयान कयो मदीने वारे ख़ुद बयान कयो असां बेशक सुभान कसम तो कुरान जो सच्ची ॿुधाई इहो ई त मीलाद आहे बेशक सच्चा सुभान मुला चवंदा त मीलाद किथे लिखियल आहे के मीलाद मरायो हुजूर ख़ुद पंहिंजो मीलाद पाण था बेशक सच्चा साईं फरमाइनि था जॾहिं मुंहिंजी विलादत थी त मुंहिंजी अमड़ मथां नूर निकितो जैसा सब जहां रोशन थी विया
حين بدأت له نور أضاءت لها قصور الشام मुझे अमर एड़ो नूर ॾिठो जो बैठी हुई मक्के में पर मुल्क शाम की मारियूं अखियुं सां ॾिसे बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान हुजूर जी आमद जा तज़किरा कया मदीने वाले खुद मिलाद पंहिंजो पाण बयान कयो असहाबन बयान कयो हुजूर ॿुधो इश्क वारा सदियुनि खां वठी अॼु ताईं मिलाद कंदा अचनि था इंशाअल्लाह थींदो इंशाअल्लाह सुभान अल्लाह जेको नथो करे या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह न मीरो आया न पीरो आया न पिया जे दर जो फकीर अमीर आया न अमीर आया न पिया जे दर जो फकीर आया न पिया जे दर जो फकीर आया सब फकीर सुभान अल्लाह के मदीने वाले जो दर्जा फकीर आयो ना अज तक जी ऐलान कयो न पीर आया न पीर आया न पिए जे दर जो फकीर आया पिए जे दर जो फकीर आया गुलाम इब्ने गुलाम आया गुलाम इब्ने गुलाम आया यारी मुझी सुनार आए यारी मुझी सुनार आए गरीब छोकर संस में जो नौकर गरीब कर संगल जो नौकर संसदी आशिक असीर वो संगल जो आशिक असीर आया न मीर आया न वजीर आया न पिए दर जो फकीर आया नबी जे दर जो तो फकीर आया जने का जानिब जो दर वतो ऊखे अकान के जने का जानिब जो दर वतो रही न मूखे अकान के रहीन मोखे नकार कहीं न आया ताजिर की तवंगर न आया ताजिर नकी तवंगर वकील ऐना वसीर न पिए जे दर जो फकीर आया नबी जे दर जो फकीर आया सुभान सुभान हबीब रब जो करीब मोजो हबीब रब जो करीम मोजो सो नसीब मो सोयन नसीब मोजो कबर हशर थे मुझी मोचारी ओ कबर हशर थे मुझी मोचारी जदो मुनकिर नकीर
नब जदो मन करन की रखा नबीर आया नवजीर आया नबीर आया नवजीर आया नबी अजे दरजो फकीर आया नबी जो आया निधन को ना जो आया निधन को नाया संभाले वट जाए मोजो चालो सुभान अल्लाह नबी जो आया निधन को नाया संभाले वट जाए मोजो चालो सुभान जे मूसा अटे क्या वे फट क्या जे मूसा अटे क्या होए भट क्या जे मूसा अटे क्या होए भट क्या वाऊ हद लकीर नबीर आया नबीर आया नबी अजे दरजो फकीर आया अधर निधर तबे उनिया जो आया आकर मुला जी प्रिय के भारत अधर निधर तबे उनिया जो आया हिंद जमायत जी प्रिय के सुभान साई सबीदा नाल नीदा हो सारी सदेदा नाल नीदा सिंह में सुधीर सिक्क में सुधीर आया जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह आले वट जाए मोजुनालो नबी जायो धड़कनायो संभाल वठ जाव मोजो गरीब छोकर नबी जो नौकर गरीब छोकर नबी जो नौकर सदने आशिक असीर जो आशिक असीर आया ओ नबीर आया नबीर आया जिधर जो फकीर आया खुदा फकीर बेशक बेशक फकीर आयूं सभिनी खे मदीने वारे जे हवाले थो चओ असां मदीने वारे जे दर जा फकीर मदीने वाले साईं जा फकीर आहिनि। जरूर बेशक मुझे पुनन के चइजो मुझी करे पोइ वारी मुझे पुनला के चइजो मुझी करे पोवारी बेवारे सवे चोरी मुझे पुनला के चइजो मुझी करे पोवारी अल्लाह मुझे पुनला के चुजो निसासदो जियो जियो मुझो जदो अल्लाह के चल जो निसात दो पंध परे प्यार बनो पंध पर
पुनल के मुझ करे पावारी अल्लाह मुझे पुनल के जो फकीरो मुझो सोनो अजब हयात नबी अजब गुलामन ते नजर रखण वारो जे अजब तो दिलबर नबी जो दरबर तो खुदा जाने हिते पे भलाई होते भाईरो भेनरो ओ मुझो अमड़ियों मुझो भाई भेनरो सपनी के गुजारिश तो किया तो मुझे दिल पर मोहम्मद दर्जा सच्चा गुलाम हुक्म हबीबन जो मिले अमल करे दिखारियो फरमान यार जो मिले जिद जान कुर्बान कभी पर दिल पर जो दर न चलबो इंशाअल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह यूसुफ कमा तू कंदड़ी पई पार पिरिया सा पतड़ी पई पार पिरिया सा पतड़ी ये रात वनई थी बिहानी तू चरखो चोर सियाड़ी तू चरखो चोर सियाड़ी नाबे हो मिली आई बेगानी नबे हो मिली आई बेगानी करे हिम्मत जा सक सतुड़ी करे मथ जा सत सथड़ी ओ पई पार पिरिया सा पतड़ी यो सुठो सिंह मां तू कंदड़ी गुला गुलारी वाट पे डोर हुक्म हबीब मिले करे लिखा फरमान मनी देखा सोने नबी जो हुक्म मनी देखा अज जेकॾहिं इहा तूं पंध पारी ना सुभाणे मदीने वारो तोखे पाण सां गॾाए इंशाअल्लाह जेके नमाज़ न पढ़ंदा आहियो से यादि कयो नमाज़ इंशाअल्लाह इंशाअल्लाह जिनके सुवारी नाहे मोहम्मद ईमान रुपया इंशाअल्लाह बुराइयों बेफरमानियों गंदाइयों अल्लाह जे हुक्म जूं भंज कयूं मुस्तफा जे गुलामी खां परे रहण वारी इहे बुरियूं खसलतूं छॾे दिलबर नबी जे सच्चा दर्जा गुलाम थी वञो तव्हांजी दुनिया में आबाद तव्हांजी इंशाअल्लाह अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते आमीन फरमाए रब करीम शाह सां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जो सच्चो गुलाम आमीन आमीन